छा ॻाल्हि साले तूं मूंखे हिते नवे कलाई में छो वठी आयो कुझु ॻाल्हाइणो अथई छा को मसइलो आहे छा सरदार साईं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं थियूं जेके सभिनी माण्हुनि जे साम्हूं न आहिनि कभी तव्हांखे त ख़बर आहे त मुंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻी हिकु तरफ़ पुलिस जो ज़ोर आहे त ॿिए तरफ़ बिजार ख़ान जो वेर न ॼाण त कॾहिं नागबंज मूंखे ॾंदी साले मौत बरहक़ आहे हुनजो ख़ौफ़ न कजे छा सम्झे बाबा सिंह ॻाल्हि मौत ऐं ज़िंदगी जी न आहे पर अञा कुझु फ़र्ज़ अधूरा रहनि जिन खे मूंखे पूरो करणो आहे उन्हनि जे लाइ इहो सभु कुझु पियो थो थिया हा ठीकु थो चए बराबरि अॼुकल्ह दोस्त ऐं दुश्मन में फ़र्क़ु नाहे रहियो पर तोखे अकेलाई में छा ॻाल्हाइणो सरदार साईं अवां कॾहिं चिबड़ खान जो नालो ॿुधो आहे हा चिबड़ वो ही न जंहिं नौरोज़ खान जे भाउ जो क़त्ल कयो हो हा सरकार मां उन्हीं चिबड़ खान जो पुटु आहियां चिबड़ खान जी उन दौर में वॾी हाक ॿुधण में ईंदी हुई वॾो बहादुर इंसान हो पर अफ़सोस बाद में नौरोज़ खान उनखे माराए छॾियो साले मूंखे इहो ॿुधी ॾाढी ख़ुशी थी रही आहे त तूं हिकु मुड़ुस माण्हू जे कुड़ में आहीं सरदार ताजुब जी ॻाल्हि ई आहे त मुंहिंजो बाबा साईं अञा ज़िंदा आहे ऐं इन बिजार खान जे खूनी कोठ में संदसि कैदी आहे हा पर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे त सरदार बिजार खान तोखे पंहिंजे पीउ जे हवाले सां ब्लैकमेल ज़रूर करे हा सरदार साईं हुननि खे इहा ख़बर ई कोन्हे त हुननि जो इहो झूनो कैदी रिश्ते में मुंहिंजो छा थियो ऐं सच पुछो न सरदार साईं त मां अव्हां जी सलाह खां सवाइ को बि क़दम नथो खणणु चाहियां हाणे अव्हां ई ॿुधायो त हिननि ज़ालिमनि जी गर्द मां बाबा साईं खे कीअं छॾाइजे बाबा साईं खे इन जहन्नम मां वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।